अॼु मौजूदु आहियूं सलामुल्लाह शाह सूफ़ी बुज़ुर्ग जेको थरधणी जे नाले सां मशहूरु आहे। खैरपुर ज़िले में तालको नारो असीं मौजूदु आहियूं दरगाह ते, थरधणी दरगाह ते। अचो त मां तव्हांखे थरधणी दरगाह जी दीदार करायां। मैदान आहे थरधणी अहिड़े जाइ ते आहे जेका रेगिस्तान आहे, पूरो थर आहे इलाइक़ो। हिन पूरे चइनी तरफ़नि खां वारी जा दड़ा आहिनि ऐं थर इलाइक़ो आहे। इन जे निस्बत सां थरधणी रखियो वियो नालो हिन पीर जी। अचो तव्हांखे ज़ियारत करायां, गॾु रहजो, काॾे बि न वञिजो। इंशाअल्लाह ताला तव्हांखे मुकमिल मां दरगाह जो तव्हांखे दीदार कराईंदुसि।